असीं कोशिशि करे रहिया आहियूं त सिंधियत खे फैलायूं, जीअं हर घर में सिंधियत लाइ हिकु नशो हुजे, पंहिंजी ॿोलीअ लाइ प्यारु हुजे। सचुपचु ॾाढा घणा माण्हू पिया आहिनि जिन वटि मालिक जी महर आहे, पर उहे महर आहे त गंढ छोड़ीनि नथा, समाज लाइ घणो कुझु कनि नथा। मां हिकु ॻाल्हि ॿी बि चवणु चाहींदसि त असां वटि एड्युकेशन जे लाइ जेकॾहिं तव्हां मां कंहिंजी दिलि थिए त सुंदर शेवक सभा जे तरफ़ां हरेश रूपाणी सिंधु नगर में इहो कमु करे रहियो आहे, जो जेके ॿार लाइक़ु आहिनि, जिन जूं सुठियूं मार्कूं अचनि थियूं पर पैसनि जी घटिताई आहे ऐं अॻिते पढ़ी नथा सघनि, उन्हनि जे लाइ हू उहो सभु कुझु कंदा आहिनि। लोन वठी ॾियणु, पंहिंजे तरफ़ां वठणु, उन्हनि खे काफ़ी दुबईअ मां स्पॉन्सर्स बि आहिनि, पर अञा पंधु परे आहे। सॼे हिंदुस्तान जे सभिनी ॿारनि खे एड्युकेशन मिले, इन जे लाइ तव्हां सभिनी जे सहकार जी ज़रूरत आहे ऐं ॼाण तव्हांखे हुजणु खपे। ॼाण फैलायो, माण्हुनि खे ॿुधायो त अहिड़ो बि हिकिड़ो शख़्स आहे, अहिड़ी बि हिकु संस्था आहे जेका पंहिंजे ॿोलीअ लाइ, पंहिंजी जातीअ लाइ इहो कमु करे रही आहे। अचो त गॾिजी कुझु करियूं न, छो न करियूं? तव्हां सभई हिकु हिकु ॼणा लखापति त आयो ई आयो न, हिते जेके वेठा आहियूं दुबई में, उहो त जाम कुझु करे सघूं था। तंहिंजे करे नंढड़ी आहे कोशिशि, तव्हां बि करियो। जय झूलेलाल। प्यार सां जय झूलेलाल।